उमरकोट में बदमनी खिलाफ सवे शहरी रोडन ते निकरी आया धरणो हणी रोड ब्लॉक किया वियो। छाछरे जे वापारियन सदन हिमायत में कारोबार बंद करे छड़ियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर असलम मलूकानी ऐं शेर खान हालो मूजिब उमरकोट में फ्लोर मिल तां 3 हथियार बंद फुर जी कोशिश दौरान सिधी फायरिंग करे फ्लोर मिल मालिक समेत 2 ॼणनि खे शदीद ज़ख्मी करे फरार थी विया। वापारी एसोसिएशन पारां वाक़े ख़िलाफ़ एहतजाज कंदे अल्हावाला चौक ते धरणो हयो वियो। वापारियन पुलिस ऐं इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे फौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी घुर कई। होॾां उमरकोट जी फ्लोर मिल वापारी अशोक कुमार ऐं पुट ते हमले ख़िलाफ़ छाछरो जे वापारियुनि जे सॾ ते शटरबंद हड़ताल करे रैली कढी वई। वापारी अॻवाननि अब्बास रहमो, रमेश कुमार, अली मोहम्मद कुंभर ऐं ॿियनि फौरी तौर जवाबदार गिरफ़्तार करण जी घुर कई। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करण न विसारींदा।